बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरतुन निसा आयत नंबर 171 ऐं ब्रैकेट में मां लिखियो आहे अधु आयत जो तर्जुमो। यानी मां अधु आयत जो तर्जुमो इन लाइ लिखियो आहे जो इहो असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ में हिकिड़ी आम ॻाल्हि आहे, त उन खे मां थोरो ज़ाहिर पई करणु चाहियां त असां कयूं छा था। त तर्जुमो आहे, अलाह साईं फ़रमाए थो, औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं किताब वारो, पंहिंजे दीन में हद खां न लंघो ऐं न की सच खां सवाइ अलाह ते की ॿियो चओ। ठीकु आहे, सो इन ते हाणे ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो, सूरह निसा आयत नंबर 171। ऐं अधु तर्जुमो मां छो लिखियो आहे त इहो अधु जेको मुंहिंजी दिलि खे ॾाढो इहो लॻो त इहो असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ सां जेको आहे वास्तो थो रखे। कि एॾियूं सनियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां नोटिस बि नथा कयूं, असां जिन खे ग़लति बि नथा सम्झूं ऐं असां कंदा था रहूं। त अलाह साईं फ़रमाए थो, ऐं किताब वारो, अलाह साईं मुखातिब आहे असांखे मुसलमाननि खे जिन जो किताब आहे क़ुर पाक। त पंहिंजे दीन मां हद खां न लंघो। एक्सट्रीमिज़म अलाह साईं मना थो करे, हद खां लंघणु, इंतिहा पसंदी। ठीकु आहे, ऐं न की सच खां सवाइ अलाह ते की ॿियो चओ। हिकु त हद खां न लंघो, इंतिहा पसंदि न थियो कंहिं बि मामले में। ठीकु आहे, ॿियो सच खां सवाइ अलाह ते की ॿियो न चओ। अक्सर माण्हू बिना सोचे सम्झे इहो ॻाल्हाए वेंदा आहिनि त हा भई अलाह साईं चयो आहे, हीअं कयो या हूअं न कयो आहे, का बि ॻाल्हि अलाह साईं चयो, बिना कंफर्म करण जे, बिना कंहिं रेफरेंस जे, बिना कंहिं सही मालूमात जे कुझु बि चई छॾियो त इहो अलाह कयो, त इहो सख़्तु गुनाह आहे। इहा अलाह ते तोहमत हणणी आहे, इहो अलाह ते कूड़ ॻाल्हाइणु आहे। इहो अलाह चए थो त इन खां वॾो ज़ालिम ॿियो कहिड़ो आहे जेको अलाह ते कूड़ ठाहे। ॾाढो सोचे सम्झी ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, ॾाढो सोचे सम्झी लफ़्ज़ ज़बान मां कढण जी ज़रूरत आहे। उर्दू में चवंदा आहिनि, पहले तोलो फिर बोलो, यानी गौर कयो, सोचियो त इहा ॻाल्हि ॻाल्हाइण जी बि आहे या न आहे, मां ईअं चवां या न चवां, चवणु घुरिजे या न घुरिजे। त ॾाढी सोचे सम्झी ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। त असां बेख़बराईअ में, अणॼाणे में रोज़ानो अलाए केतिरा माण्हू हा बसि अलाह साईं चयो आहे ईअं कर। मां हिकु ॿिनि त इलाही चङनि मोतवर माण्हुनि जो बि ॿुधो त क़ुर में अलाह साईं ईअं फ़रमायो आहे, पर कोई हवालो न आहे, कोई रेफरेंस न आहे, ईअं ई धुको हणी छॾियोसीं। इहो धुको जेको आहे, इहा जेका बिना कंफर्म करण जे ॻाल्हि आहे, इहा ॾाढी ॻिचे पवण वारी ॻाल्हि आहे, ॾाढी इहा नुक़सानु पहुचाइण वारी ॻाल्हि आहे। अलाह साईं सख़्तीअ सां इन खां मना कयो आहे त सच खां सवाइ अलाह ते कुझु ॿियो अलाह जे लाइ न चओ। यानी तव्हांखे कंफर्म हुजे। तव्हां ॾिसो त जीअं मां इहे तव्हां सां रोज़ानो आयतुनि जो तर्जुमो शेयर कयां थी, या पंहिंजी सम्झ जे हिसाब सां कुझु सम्झाणी शेयर कयां थी, त मां रेफरेंस ॾियां थी त सूरत फलाणी आहे, आयत नंबर फलाणी आहे, इन में अलाह साईं ईअं चयो आहे। ऐं पोइ जेको मूंखे सम्झ में आयो मां तव्हां सां शेयर कयां थी। त ईअं दुका न हणिबा वेही, बिना कंहिं रेफरेंस जे न ॻाल्हाइबो त हे क़ुर में लिखियलु आहे, हा अलाह साईं चयो आहे। माण्हू ईअं कनि था, असां इहो ॾिसूं था पंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगीअ में, त इहो सख़्तु हिकिड़ो बसि अलाह माफ़ी ॾे उन्हनि खे, हिदायत ॾे, पर शल हिदायत अचेनि। त क़ुर शरीफ़ में अलाह साईं पाण फ़रमायो आहे त इहे कूड़ न ठाहियो, तोहमत न हणो अलाह ते। ऐं ॿियो त दीन में हद खां न लंघो। हद खां कीअं थो लंघी वञिजे, इलाही माण्हू पंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं ईजादूं था कनि, नयूं ऐड था कनि शयूं, उन्हनि खे रवाज ठाहे था छॾनि। पोइ माण्हू सम्झे थो त असां मुस्लमान आहियूं त हाणे असांखे बि ईअं करिणो आहे। मां मिसाल नथी ॾियणु चाहियां कोई बि, खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे मज़हब में आहिनि ई कोन। कंहिं माण्हू शुरू कयो, उनजे ॾिसंदे उनजे ख़ानदान कुझु शुरू कयो, पोइ ईअं उहे ॻाल्हियूं मिसाल थियूं थी वञनि, ऐं पोइ लॻे थो त माण्हू सम्झनि था इहे इस्लाम में आहिनि। ऐं इहो सभु छो थो थिए? इहो इन करे थो थिए जो असां क़ुर तर्जुमे सां नथा पढ़ूं, असां अलाह जे चवण ते नथा लॻूं, असां माण्हुनि जे चवण ते था लॻूं त भई हिते ईअं थींदो आहे हर साल, हर रोज़ या हर महीने या हर ख़मीस। त उन्हनि रवाजनि खे असां चिंबड़ी था पऊं, उन्हनि ते अमल था कयूं। वजह इहा ई आहे त असां क़ुर जो तर्जुमो नथा पढ़ूं, इन करे असांखे ख़बर ई न आहे छा सही आहे छा ग़लति आहे। त अलाह साईं हिकु त इहो मना कयो आहे त पंहिंजे दीन में हद खां न लंघो। उन हद जे अंदरि असां कीअं था रही सघूं, उन लिमिट में कीअं रहंदासीं, जॾहिं असांखे ख़बर हूंदी त क़ुर में लिखियलु छा आहे। ऐं उहा ख़बर तॾहिं पवंदी या त असांखे अरबी ईंदी हुजे, या पोइ असां पंहिंजी ॿोलीअ में क़ुर जो तर्जुमो पढ़ूं, ख़बर त पए न त अलाह साईं फ़रमायो छा आहे। बाक़ी रटाहणी
ख़तमु कढणु या क़ुर रुगो हिफ़्ज़ करणु, मां इन्हनि जे ख़िलाफ़ु न आहियां। ख़तमनि जो सवाबु आहे, हिफ़्ज़ जो त बेइंतिहा सवाबु आहे, पर अमल खपे न। अमल खां सवाइ त पोइ इल्म जो को फ़ाइदो न आहे। उहो इल्मु कहिड़े कम जो आहे जंहिं ते अमल ई न हुजे, जेको सम्झ में ई न आयो हुजे। त इहो ॾाढो ज़रूरी आहे। त अलाह साईं मुस्लमाननि खे मुखातिबु करे चए थो त पंहिंजे दीन में हद खां न लंघो, पंहिंजी हदुनि जे अंदरि रहो। उहे हदूं क़ुर में ॿुधायूं वयूं आहिनि। उहे हदूं असांखे तॾहिं ख़बर पवंदियूं, तॾहिं सम्झ में ईंदियूं जॾहिं असां हिन क़ुर खे पढ़ंदासीं, हिनखे सम्झंदासीं। जॾहिं उहे हदूं सम्झंदासीं, पढ़ंदासीं, त पोइ ई त अमल कंदासीं न। जॾहिं सम्झूं ई नथा, पढ़ूं ई नथा, ख़बर ई नथी पए त आहे छा, लिमिट्स कहिड़ियूं आहिनि उहे, त अमल किथां थींदो। ऐं ॿियो त सच खां सवाइ अलाह ते की ॿियो न चओ। जेको क़ुर में लिखियलु आहे, जेको अलाह साईं फरमायो आहे, उहो तव्हां चई सघो था त अलाह हे फरमायो आहे, पर जेको अलाह फरमायो ई न आहे, चयो ई न आहे, क़ुर में लिखियलु ई न आहे, तव्हां कीअं था चई सघो त हा अलाह चयो आहे, या न न ईअं वरी किथे लिखियलु आहे। अहिड़ो कुझु न आहे। इहो ॾाढो ग़लति आहे। इहो रवैयो ग़लति आहे। इहे रवैया असांखे पंहिंजा बदिलाइणा पवंदा ऐं अलाह जे हुकुमनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। क़ुर शरीफ़ जो तर्जुमो पढ़णो पवंदो, उनखे सम्झणो पवंदो, तॾहिं ई असांखे ख़बर पवंदी त हक़ सच छा आहे। दुकनि ते न हलंदी आहे ज़िंदगी। ऐं दीन जे बारे में त दुका हणणु या पंहिंजे तरफ़ां हथरादू ॻाल्हियूं करणु या नवां रवाज पैदा करणु, उन में नवां तरीक़ा पैदा करणु, इहो सख़्तु ग़लति आहे। ऐं हिन पाक कलाम खे जो तर्जुमो पढ़िजे, हिनखे सम्झिजे, उन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगीअ खे ढालिजे, त शायदि असांखे अलाह साईं माफ़ु करे असांजा ॿई जहान सुरखुरू थियनि। हीअ दुनिया बि ऐं आख़िरत जो जहान बि, जेको हिकिड़ो मुस्तक़िल रहण वारो जहान आहे। मां पंहिंजी सम्झ आहार जेतिरो मां सम्झां थी, ओतिरो तव्हां सां शेयर कयां थी। अगरि केरु सम्झे त हिन में मूंखां किथे का भुल चुक थिए थी ऐं ॿिए कंहिंखे वधीक सही ॻाल्हि जी ख़बर आहे, त प्लीज़ मूंखे गाइड करे सघो था। इल्मु को अची मूं ते ख़तमु कोन्ह थियो आहे। मां पाण शागिर्दु आहियां, मां पाण रोज़ु सिखां थी। ऐं जीअं त मां हर शइ तव्हां सां शेयर कंदी आहियां, भले मूंखे खाधो पचाइणु ईंदो हुजे या सिलाई करणु ईंदी हुजे या मूंखे क़ुर जो तर्जुमो पढ़णु ईंदो हुजे, उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। ईअं बसि इहे आयतुनि जो तर्जुमो बि तव्हां सां शेयर थिए थो। अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिए, असां हुनजे पाक कलाम खे पढ़ूं, सम्झूं ऐं हुन ते अमल कयूं ऐं हुनजे हुकुमनि ते हलूं, गाफ़िल न थियूं, ग़लति शयुनि में न पऊं। आमीन।